अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ ऐं आया वज़ीर उनड़ काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। बिलाल हैदर कलियार जी काज़ी अहमद लॻ ॻोठ हाजी खान लाशारी जे रहवासी सलीम बालादी पंहिंजे माउ मुस्मात नब्बानी ऐं पंहिंजे मामी गुलाम शबीर बालादी ऐं ॿियनि सां गॾिजी तहलका प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो ऐं मीडिया आॾो दाहींदे सलीम बालादीअ चयो त मां 2 महीना अॻु राति जो 10 वॻे ॻोठ बख़्शण बालादीअ में मोटरसाइकिल ते पंहिंजे मामा खे छॾे वापसि पंहिंजे ॻोठ अची रहियो होसि त रस्ते में 3 फोरुन मोटरसाइकिल अॻियां ॾेई मूं ते सख़्तु तशदुद कंदे मूंखे मथे में पिस्टल जा बस्ट हणी ज़ख़्मी करे मूंखां रोक रक़म मोबाइल ऐं एक्सप्रेस नई मोटरसाइकिल मॉडल 2020 फुर करे फरार थी विया। असां काज़ी मथाणी ते रिपोर्ट दाख़िल कराई। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। बाक़ी 2 जवाबदार अञा ताईं गिरफ़्त न थी सघिया आहिनि। असां ग़रीब मिसकिन पोरियत आहियूं। आज़ाद जवाबदार असांखे मौत मां धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। असां वज़ीर आला सिंध IG सिंध पुलिस SSP नवाब शाह ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था कयूं त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे फुर थियल मोटरसाइकिल पैसा ऐं ॿियो सामान वापसि कराए ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।